पडीदन में बरसात तबाही मचाए छॾी। थियल तूफ़ानी बरसातुनि सबबि पडीदन ऐं भरपासे जे इलाइक़नि में सैलाबी सूरत हाल पैदा थी वई आहे, जंहिं करे पडीदन शहर जे कारोबारी मर्कज़नि ऐं रिहाइशी कॉलोनियुनि में बरसात जो पाणी केतिरनि ई फुटनि ताईं बीहजी वियो आहे, जॾहिं त रूरल हेल्थ सेंटर, टाउन कमेटी समेत केतिरनि ई सरकारी बिल्डिंगुनि समेत ज़फ़रशाह कॉलोनी, बुरड़ा कॉलोनी, इस्पताल कॉलोनी, नई बस्ती, रेलवे कॉलोनी, जोया मोहल्ला, पीर मोहल्ला समेत केतिरियूं ई कॉलोनियूं ॿुॾी वियूं आहिनि। पडीदन शहर ऐं ॿहिराड़ी जे इलाइक़नि में सवें घर ड्रही पट थी विया आहिनि, जंहिं करे हज़ारे माण्हू बेघर थी विया आहिनि ऐं केतिरनि ई ॻोठनि जो शहर सां ज़मीनी राब्तो पिणु कटिजी वियो आहे। बच्चनि जी सिहत बि सही न आहे, न को पुछण वारो आहे, न को डॉक्टर आहे, न गोरी आहे, न ॿियो आहे, न टियों आहे। अहिड़ो जानवरनि सां बि सलूक न थींदो आहे जहिड़ो इंसाननि सां थिए पियो। वञी विज़िट करे ॾिसनि, 5 खां 6 फुट ताईं पाणी आहे असांजे ॻोठ में। तो जान ते पहिरियल ई कपिड़ा पाए निकिता आहियूं। बाक़ी हिन महिल थोरी असां हाई स्कूल में था रहूं, न को असां वटि को नुमाइंदो आयो आहे, को उहिदेदार आयो आहे, न की को वर्कर आयो आहे, न की को डॉक्टर जी सहूलियत, कंहिं शइ जी सहूलियत कान्हे। असांजा मासूम बचिड़ा आहिनि जेके मच्छरनि खाई बीमार करे छॾियो आहे। हिकु बोर्ड जा सटियल आहियूं ऐं उन खां अलावा को बि असां वटि न की को आयो आहे न छा। गवर्नमेंट तरफ़ का फैसिलिटीज़ कुझु बि न आहे। डॉक्टरनि जी सख़्तु ज़रूरत आहे, ॿार बीमार पिया आहिनि। उन खां पोइ खाधे लाइ जेको आहे शहर वारा ॾेई रहिया आहिनि, बाक़ी गवर्नमेंट जी तरफ़ां का शइ असांखे न मिली आहे। सामान ॿुॾी वियो, मुंहिंजो बि हीअं जेको कमिरो हीअं थोरो थोरो वहे पियो थो, पेतियूं पुसी वियूं। पोइ असां सिर लिकाया आहिनि। असां नंढा बचिड़ा आहिनि, असांजूं किरियूं कन वहनि पियूं, पाणी बीठो आहे अंदरि, असांजो इंसाफ़ कयो। 8 ॾींहं थिया आहिनि, केरु पुछण वारो कोन्हे। हेतिरो टाइम थियो आहे त बच्चा बुख वञ ते वेठा आहिनि ऐं ॾाढी तकलीफ़ में आहियूं। फसल बटारा बुॾी आहे, असां खाइण लाइ का शइ कान्हे, का असांखे हुकूमत का शइ ॾिनी कान्हे। इहे ॻोठाणनि मदद करे असांखे हिकु वेलो मानी ॾींदा आहे शहर वारा, पंहिंजे तरफ़ां मानी ॾींदा, ॿियो असांखे कुझु बि कोन, न पाणी आहे, न बिजली आहे, का शइ कान्हे का। अंधु टपड़ माल मता मरी वियो, असां परेशानी के बचा किथे के किथे, सॼा बर्बाद थी वियासीं, कुझु बि कोन सिवा। पर इहा बि हुकूमत कोन्हे करे जो असांखे पाणी गॾराए ॾे, उहा मदद कान थी करे सघे। असां सॼी राति हिते टेंशन में वेठा आहियूं, अलाह खे पिया यादि कयूं, ॿियो हमदर्दी केरु बि कोन पियो करे सघे। नुक़सानु आहे बाबा, असांजा घर घटि का शइ कान बची आहे। खटूं बि शहर वारनि असांखे ॾिनियूं न हंधु आहे, न टपड़ आहे, कुझु सुम्हण जी का शइ कान्हे। भली तूं ॾिस हली, असांखे का शइ न आहे। जिन खे वोट ॾिनासीं उन्हनि बि असां सां मदद न कई आहे। अब असांजा घर ड्रठा पिया अथई, असांजा घर ड्रठा पिया अथई, भली तूं ॾिसी अच। मुतासिरनि ज़िले इंतिज़ामिया ऐं सिंध सरकार खां मुतालबो कयो त संदन मालिकी करे रिलीफ ॾिनो वञे। कैमरामैन आसिफ राजपर सां गॾु साजिद जोयो, टाइम न्यूज़, पडीदन।